जिक्र कंदासीं मिठियाणी शहर जो। मिठियाणी जे क़दीमी रेलवे स्टेशन गुज़िरियल 40 सालनि खां गैर फ़ाल बणियल आहे। करोड़नि रुपयनि जूं इमारतूं इंतज़ामिया जी लापरवाहीअ सबबि ज़बून हालीअ जो शिकार थी वियूं आहिनि। उन हवाले सां तफ़सील ॿुधाए रहियो आहे अमीर अली मलिक पंहिंजी हिन रिपोर्ट में। जी नाज़रीन, असां मौजूदु आहियूं मिठियाणी में। मिठियाणी रेलवे स्टेशन गुज़िरियल 40 सालनि खां वधीक अरसो गुज़रण बावजूदि इंतज़ामी बेध्यानी सबबि गैरफ़ाल आहे, जंहिं करे हितां जा रहवासी सस्ते ऐं पुरअमन सफ़र खां महरूम आहिनि। उन सिलसिले में हितां जे रहवासियुनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त हुननि जो वधीक छा चवणु आहे। हे रेलवे लाइन जो सफ़र असां पाण उनमें तक़रीबन ज़िंदगीअ जे 20 साल में उनमें सफ़र कयो। उहो सफ़र एॾो पुरअमन ऐं पुरसुकून हूंदो हुयो। जॾहिं माण्हू रेलवे लाइन में चढ़ंदो, रेलवे ट्रेन में चढ़ंदा हुआसीं, हिकिड़े क़िस्म ॼण सुकून अची वेंदो कि सफ़र ॾाढो इत्मीनान जोॻो गुज़रंदो। उनमें छा हूंदो त लेडीज़ लाइ अलॻि बोगी हूंदी, लेडीज़ अलॻि बोगी में वेंदी, आम मर्दनि लाइ अलॻि बोगियूं हूंदियूं हुयूं। रेलवे स्टेशन तमामु घणे पुराणे टाइम खां यादि बि नथो अचे त 84-85 में बंदि थी आहे। ऐं इहो फीडर लाइन हूंदी जंहिंमें असां पाण सफ़र कयो, ॾाढी सहूलियत हुई। सुठे नमूने सां हितां टांगा वेंदा हुआ, टांगनि खां पोइ असांखे टिकेट, मां त बचपन में बि चढ़ियुसि, माना अधु टिकेट फाड़े असांखे ॾींदा हुआ। उन में मोरे में 10 आना किरायो हूंदो, टोटल 5 आना जेको आहे सो वठंदा हुआ, अधु जा अधु कटे ॾींदा हुआ टिकेट। त इहा हिकिड़ी तमामु सुठी अवामी सहूलियत हुई। ऐं हिकिड़ी गाॾीअ में मालगाॾा बि शामिलु हूंदा हुआ ऐं माण्हुनि जा गाॾा बि शामिलु हूंदा हुआ। इहा बिटिशा ताईं असां वेंदा हुआसीं, मेलनि ते माण्हू वेंदा हुआ, तॾहिं बि इहे गाॾी इस्तेमालु कंदा हुआ। वेहण जी, सुम्हण जी, वरी मथे बर्थ हूंदा हुआ, सुम्हण जी सहूलियत हूंदी, वेहण जी सहूलियत हूंदी। कैमरामैन तनवीर मलक सां गॾु अमीर मलक, धरती टीवी न्यूज़, मिठियाणी।